अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में कुछ ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गफ़ार खान जेको आहे त होठे जे मथां हथ खणंदो आहे, यानी होठे खे चमाट हणंदो आहे। दोस्तों, उन खां पोइ जेको आहे त गफ़ार खान जे बारे में जेको आहे त होठो चवंदो आहे त मां हाणे गफ़ार खान खां बदिलो वठंदुसि। दोस्तों, छा ही गफ़ार खान ऐं होठे वारा पाण में ठही वेंदा या वरी ओठो पंहिंजो पलांद वठंदो गफ़ार खान खां? दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो मूंखे कमेंट में हिन सवाल जो जवाबु ज़रूरु ॿुधाइजो। ऐं होॾां वरी जेको आहे त रबन जी शादीअ जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। दोस्तों, छा रबन जी शादी मीरा सां थी वेंदी या न? दोस्तों, चा वरी होठे वारा कोई मसइलो कंदा? इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगर तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं इन्हनि सवालनि जो जवाबु मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।